इल्ज़ाम तव्हां मथां छो पियो लॻे, ॿिए मथां बि लॻी सघे पियो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां जो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजे यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग। जी हाँ दोस्तों, मां पंहिंजे हिन व्लॉग में मां पंहिंजे हिन चैनल ते अवां सभिनी खे भलीकार चवां थो, वेलकम कयां थो। भली करे आया ऐं जेके दोस्त यार मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहिनि त सभ खां पहिरियां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं सब्सक्राइब करण खां पोइ बेल वाल बटन खे दॿायो त जीअं मुंहिंजे अचण वारी जेका न्यू वीडियो आहे उनजो नोटिफिकेशन अव्हां जे मोबाइल में अची वञे ऐं मुंहिंजी जेका न्यू वीडियो आहे उहा अव्हां चङी तरह उनजी अपडेट हासिलु करे सघो। तो दोस्तों, मां हमेशह मुंहिंजी इहा कोशिशि हूंदी आहे त तव्हां दोस्तनि खे न्यू खां न्यू अपडेट पहुचायां ऐं उमेदु कयां थो त मुंहिंजी हर अपडेट अव्हां ताईं ज़रूरु पहुचंदी हूंदी। ऐं जन दोस्तनि मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो आहे उन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। लख थोरा लख लाइक कर ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि, हमेशह गुलनि जिया टिकंदा टिणंदा रहनि, इहा ई मुंहिंजी दुआ आहे उन्हनि दोस्तनि जे लाइ, उन्हनि पहिरीं प्यारनि जे लाइ करे ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि। तो दोस्तों, जीअं त मां अव्हां दोस्तनि ताईं जेका अचण वारी किस्त आहे जेका राति हींअर हलंदी, कुझु देरि खां पोइ या कुझु कलाकनि खां पोइ हलंदी जेका किस्त, उन बाबति अव्हां दोस्तनि खे ॾींदुसि बहितरीनु अपडेट। हाणे ॾिसणो इहो आहे त उन में जेका कूंज जेका इन्हनि वटि पहुती आहे, रुस्तमनि वटि बादल वारनि वटि पहुती आहे ऐं इहे ॼाणी वाणी बादल वारा कूंज खे लिकाइणु चाहिनि था या खणी इतां ई कूंज निकिरी वई आहे। जेका मुराद ख़ान जेका ॻाल्हि कई, थी सघे थो त कूंज हितां निकिरी वई हुजे ऐं वर चढ़ी वई हुजे हाशिमरनि जे, ऐं हाशिम वारा खणी मीर शाहनवाज़ ख़ान वटि पहुचाइनि था जिते कूंज उते क़ैद रहे थी ऐं हू जेको गेम रचाइणु चाहे थो जेका मीर शाहनवाज़ ख़ान, ऐं उहा पाकू पकाइण जे लाइ त जीअं इहो सारी हरकत कराइण में मीर मंसूर ख़ान जा हथ आहिनि ऐं मीर मंसूर ख़ान जेल में वेठे बि जेको आहे इहा गेम खेॾी रहियो आहे। जेको इहो ज़ाहिर करणु चाहे थो मीर शाहनवाज़ ख़ान, उन्हनि खे ॿुधाइणु चाहे थो, उन्हनि जी नज़रुनि में किराइणु चाहे थो मुराद ख़ान ऐं राज़नि वारनि जी नज़रुनि में मीर मंसूर ख़ान खे। ऐं सारी जेका इहा गेम आहे उहा आहे मीर शाहनवाज़ ख़ान जी ऐं हाशिमरनि जे भरिच। ईअं बि थी सघे थो ऐं ईअं बि थी सघे थो त इहा कूंज जेका आहे ही ज़बरदस्ती पाण वटि विहाई वेठा आहिनि ऐं नथा हुननि खे वापसि करणु चाहिनि था ऐं चाहिनि था त बादल सां हुनजी शादी थिए। ऐं इहो बि मुमकिन आहे, मथां इहो बि थी सघे थो त बादल सां हुनजी शादी थी वञे ऐं अलीअ खां हुनजो निकाह जी घुर कई वञे। ठीकु अहिड़ीअ तरह इन पूरे ड्रामे जी जेका अचण वारी किस्त आहे उन में ईअं थी सघे थो। ऐं हिन जेके अचण वारी किस्त में जेको हींअर जहिड़ो थींदो उन में जेके माण्हू मरंदा बि सही ज़रूरु। इन में अॼु वारी जेकी हलण वारी किस्त आहे उन में हिकु अधु ज़रूरु माण्हू मरंदो, पर जेको ई मरे थो उन बाबति अव्हां दोस्तनि खे सुभाणे जेकी अचण वारी वीडियो हूंदो उन में अव्हां दोस्तनि खे मां उहा अपडेट पहुचाइण जी वधि में वधि कोशिशि कंदुमि। त दोस्तो, इहा हुई अॼु जी अपडेट जेका अव्हां दोस्तनि ते मां पहुचाई आहे ऐं मां उमेदु कयां थो त मुंहिंजी अपडेट अव्हां दोस्तनि खे तमामु भली लॻी हूंदी। जेकॾहिं भली लॻी आहे त कमेंट ज़रूरु कयो ऐं बेल वाल बटन खे बि दॿायो। ऐं हेॾां जेका इन अपडेट में मां वधीक जेको आहे न वाधारो कंदो हलंदुसि त जेके हालार ऐं सालार वारा अकरम खे डिॼाइनि था पिया ऐं थी सघे थो त कूंज मथां इन्हनि वटि बि थी हुजे। ऐं जेका इन्हनि जे ॻाल्हियुनि मां जेका इहो प्रोमो हली चुको आहे उन ॻाल्हियुनि मां इहो ई लॻे थो पियो त इन्हनि किथे इन्हनि जे हथु चढ़ी वई आहे ऐं सोडल इन्हनि खे खणी ओसि ताईं पहुचायो आहे कूंज खे। ऐं ईअं बि थी सघे थो जंहिंजे करे हीअ अकरम खे डिॼाइनि था रेज़न वारा या मुराद वारा कंहिं महिल बि हिते हथियार खणी पहुचनि त मथां तोखे ख़तरो थी वञे ऐं इहा ई ॻाल्हि हक़ीक़त बि थी सघे थी। ऐं दोस्तो, इहो ॾिसणो इहो आहे त जेका अचण वारी किस्त आहे तमामु ॾाढी ज़बरदस्त किस्त आहे ऐं इन किस्त खे जेको आहे मिस न करिणो ऐं सभई दोस्त आहिनि किस्त खे इनशा अव्हां ॾिसंदव, इंजॉय बि कंदव
तमामु बहितरीनु हिकिड़ी क़िस्त आहे। त तमामु दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी। अलाह करे ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि, हमेशह गुलनि जा टेकंदा टणंदा रहनि। ऐं जन जन दोस्तनि कमेंट कया आहिनि, उहो हिकिड़ो आहे असांजो मोहम्मद भाई। जी मोहम्मद भाई, आपका भी बहुत बहुत शुक्रिया, आपने हमारे चैनल को सब्सक्राइब किया है। और हमारे एक और भाई हैं अटक से नज़ीर अहमद भाई, उसका भी बहुत बहुत दिल से शुक्रिया अदा करता हूँ। और उम्मीद करता हूँ कि आप आने वाले जो भी वीडियोज़ होंगे इंशाल्लाह मेरी पूरी वीडियोज़ को आप आखिर तक वॉच करेंगे और कमेंट कीजिएगा ज़रूर। आप तमाम दोस्तों का बहुत बहुत शुक्रिया। मैं उम्मीद करता हूँ कि जितने भी हमारे दोस्त हैं मेरे इस चैनल को जो देख रहे हैं उन सब का बहुत बहुत शुक्रिया। जिन्होंने अभी तक मेरे चैनल को सब्सक्राइब नहीं किया तो उन दोस्तों को मैं अभी से कह रहा हूँ कि आप जल्दी जल्दी से जो है मेरे चैनल को सब्सक्राइब कीजिएगा और बेल आइकन बटन को दबाइएगा। और उसके बाद मेरे इस वीडियो में आप अपना नाम और अपनी कास्ट, अपनी सिटी का नाम लेकर मुझे कमेंट करें ताकि मैं आने वाले वीडियो में आप दोस्तों का तहे दिल से शुक्रिया अदा करूं। तमाम दोस्तों का बहुत बहुत शुक्रिया। ऐं इन जे करे उर्दू ॻाल्हायां थो त कुझु दोस्त मुंहिंजा आहिनि उर्दू ॻाल्हाईंदड़ बि आहिनि, जेके दोस्त शायदि सम्झी नथा सघनि, उन्हनि दोस्तनि खे मां उर्दू में उन्हनि खे जवाबु ॾिनो आहे। त उमेदु कयां थो त उहे दोस्त मुंहिंजा ख़ुशि हूंदा, ख़ुशबाश हूंदा, हमेशह गुलनि जा टेकंदा टुरंदा रहंदा। ऐं चवंदो आहियां जुदा न फिदा, हमेशह मुहबतूं माण्हू, ख़ुशियूं माण्हू, पाकिस्तान ज़िंदाबाद।